अचो माण्हू असां सुजाग सिंधी समिति पारां आयोजित सुर सिंध जा कलाकार कच्छ जा। दोस्तों, यह हकीकत है तो असांजे समाज में जेकॾहिं कुछ अहिड़ा दानी पुरुष न हुजनि त ही सिंधियत जा मेला ॾाढा ॾुखिया लॻनि। पर तंहिं हूंदे बि मां हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त मूंखे हिकु ॻाल्हि जी अॼु ख़ुशी आहे त असांजो स्पॉन्सर खां सवाइ बि हिते जेके बि दर्शक हाज़िर आहिनि उन्हनि जो अॼु जे हिन प्रोग्राम में कुझु न कुझु योगदान त आहे, कुझु न कुझु हर दर्शक जो आहे। छो जो सिंधी प्रोग्राम ऐं टिकेट वठी केरु अचे ऐं ॾिसे ऐं माणे, इहो ॾाढो घटि ॾिठो अथमि। मां त सॼी दुनिया पियो घुमां, किथे बि वेंदा आहियूं सिंधी प्रोग्राम हूंदो आहे त जेसि ताईं सिंधियुनि खे रोटी न खारायूं त प्रोग्राम बि कोन ॿुधंदा आहियूं। सची ॻाल्हि ॿुधायांव, चाहे मां हांगकांग वियो हुजां, दुबई वियो हुजां, सिंगापुर वियो हुजां, किथे बि सभिनी हंधि रोटीअ जो बंदोबस्तु हूंदो आहे। माण्हू कपिड़ा छंडे ईंदा आहिनि, प्रोग्राम माणींदा आहिनि, रोटी खाई ऐं पोइ घर वेंदा आहिनि। पर अॼु सभु घरां रोटी खाई आया आहिनि। बड़ौदा वासियुनि खे मां सलाम थो करियां। अॼु टिकेट मां त उहो ॾींहुं थो यादि कयां त जॾहिं लाइन लॻंदी आहे ब्लैक ते टिकेट विकामंदी। ब्लैक मार्केट जी ॻाल्हि नथो कयां, पर हाणे हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे भई ब्लैक ते असांजी टिकेट विकामजंदी तॾहिं। छो जो हिकिड़ो मूंखे किसो सुठो यादि थो अचे, पोइ असां तव्हांजो प्रोग्राम शुरू कंदासीं। मज़ेदार किसो आहे। हिकिड़ो सिंधी हो, छो जो असां सिंधी सभु सिंध जॾहिं छॾे आयासीं त असां लाइ पहिरीं हो पंहिंजो अस्तित्व टिकाइण, रोटी पाणी सभु खपे, कमाई खपे, सभु छॾे आयासीं, पंहिंजूं प्रॉपर्टियूं, पंहिंजो सभु कुझु। त हिकिड़ो सिंधी हो, उहो वञी लॻो रेलवे में नौकिरी करणु, रिजर्वेशन ते रखियोसि। हाणे ख़ाली एतिरो ॾिसो भई सिंधी माण्हू कीअं सोन मां मिटीअ मां सोन थो पैदा करे। रेलवे में नौकिरी लॻियसि, रिजर्वेशन ते रखियऊं, रिजर्वेशन ते वेठो पैसा कमाए, सभु था कमाइनि। पाण त रोज़ ॾिसंदा आहियूं जेसि ताईं जहिड़े 10-20 रुपया खीसे में न वञे त कंहिंजी टिकेट कोन मिलंदी। माण्हू तंग थिया, भई ही सिंधी अञा कला आया आहिनि, हींअर वेठा पैसा कमाइनि। और कंप्लेन कयूंसि स्टेशन मास्टर खे, भई ही सिंधी हिते वेठो आहे, रिश्वत थो वठे, हिनखे हटायो। ठीकु आहे, उनखे हटाए रखियऊं क्लाक रूम में। चई हाणे क्लाक रूम में सिंधी छा कमाईंदो? उते त बैग रखणु ईंदो, उहो जेको बैग रखंदो पोइ उहो पंहिंजो पैसा ॾेई चिठी वठी वेंदो, वरी बैग खणी वेंदो। सो क्लाक रूम में हिनखे रखियऊंसि सिंधीअ खे, त उते जेको बि माण्हू वञे चई तालो बराबरि नहीं, चेन हिनजी टुटल आहे, मां कोन रखंदुसि। पोइ जेको 10-20 रुपया ॾेई वञे वरी वठी करे रखे, वरी कंप्लेन थी। स्टेशन मास्टर चई हाणे छा कयां? चई हाणे हीअं कयो न, सिंधी आहे, हिनखे वञी उते उहो पंहिंजो अनाउंसमेंट बूथ में रखी छॾियोसि। उते त ही कुझु कोन करे सघंदो, उते छा कंदो? उते त रुॻो ट्रेन जी अनाउंसमेंट वेठो कंदोसि। उते उन वीचारे खे ट्रांसफर करे वञी उते बूथ ते रखियोसि, किथे अनाउंसमेंट में। तो उते वेठो, भाई ये कच्छ एक्सप्रेस है, अभी 8:10 पे आएगी और 3:25 पे जाएगी, ये फलानी ट्रेन इतने बजे आएगी, वो अनाउंसमेंट वेठो करे। जी यात्री लोग कृपया ध्यान दें, ये बड़ौदा के स्टेशन पे जो भी आदमी माना केर बि माण्हू कंहिं बि कूलीअ खे 2 रुपए खां मथे न ॾे, छो जो 2 रुपया पर दागीनो हुनजी मज़ूरी आहे। कूली परेशान थी आहे, ॾाढा परेशान अची। ही छा आहे? विया स्टेशन मास्टर वटि, चई भई अनाउंसमेंट वेठो करे खोटी। चई पर हाणे इहा त लीगल आहे, कानूनी आहे, स्टेशन ते बोर्ड लॻियल आहे 2 रुपया दागीनो। चई पर इहे लिखियल आहे अॻे त असांखे माण्हू जेको घुरण ॾेई, हाणे 2 रुपए खां मथे न ॾिए, माण्हू जबरो था कनि, छा कंदासीं? त स्टेशन मास्टर चयो इन ॻाल्हि में मां कुझु कोन थो करे सघां। त कुलियुनि पंहिंजे लीडर खे मोकिलियो। चई घणा कुली आयो बड़ौदा स्टेशन ते? चई 500 आई। चई रुपए रोज़ जमा करे 500 रुपया रोज़ कयो, अॼु खां अनाउंसमेंट बंदि। मां चवण जो मतिलबु आहे त असांजी क़ौम जेका असां घटि कोन अथव, ॾाढी होशियारु क़ौम आहे।
किथे भी हथ विझंदा त इन करे मुंहिंजी इहा इच्छा आहे त मां इन ख़्याल खां चयो त भई जेको असांखे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे जॾहिं माण्हू लाइन में वञनि ऐं चवनि यार अॼु असां टिकट कोन मिली सिंधी प्रोग्राम ॾिसण जी, उन ॾींहं जो मूंखे इंतज़ारु आहे ऐं मूंखे पक आहे त असां जेकॾहिं अहिड़ी सिंधियत जी जोत जलाए रखंदासीं त इहो ॾींहुं अचण में देरि कोन अथव। हाणे मां हिकिड़ो नओं कलाकार तव्हांजे साम्हूं पेश थो कयां जंहिंखे अञा ताईं न करे सघियो आहियां, नीलम भागचंदाणी। उन जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे। असां वटि हिकिड़ी दरबार आहे जंहिंजो नारो आहे हक़ मौजूद सदा मौजूद। उन दरबार में असांजो हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम हो, उते मां हिनखे ॿुधो ॻाईंदे त मां ॾिठो छोकिरी टैलेंटेड आहे ऐं हिनखे अॻियां आणणु खपे। मां त नवां नवां कलाकार ॻोल्हींदो आहियां भई जेके सुठा आहिनि, त हिनखे हिन अॼु ही टियों चौथो प्रोग्राम अथसि असां सां गॾु। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं अॻियां वधंदी इहा नियाणी, उनखे तव्हां दाद ॾियो। तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे कलाम अथव सिंध जे अंदरि मोहम्मद यूसुफ जो ॻाइबु। जीअं आपदा परवीन जो कलाम जेसिताईं तव्हांखे शास्त्र संगीत जी ॼाण न हुजे त केरु न ॻाए सघंदो, अहिड़े नमूने मोहम्मद यूसुफ जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त कलाकार आहे, उतां जो गवैयो आहे। उन जो ॻायल कलाम अॼु नीलम भागचंदाणी तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे। कलंदर मुंहिंजा मस्त कलंदर, ज़ोरदार ताड़ी। सदावसी सिंध में सदावसी सेवण मस्त कलंदर लाल। सदावसी सिंध में सदावसी सिंध में सदावसी सेवण में सदावसी सिंध में सदावसी सेवण में मस्त कलंदर लाल। सदावसी सिंध में सदावसी
दुआ कंदा हीअ नियाणी अॻिते वधंदी छो ॻाइण जी कला बि ईश्वर सभिनी खे न ॾींदो आहे जे सभु गायक हुजनि त पोइ असांजो मज़ो न अचे इन ॻाल्हि तां हिकिड़ो मास्तर चंद्र जो शेर थो अचे यादि हो दो काली दिन अकुलवारा बहाराए हलिया इश्क जे पिड़ मां इहो इन करे थो ॿुधायां त भई जे सभु गायक आहिनि त पोइ असांखे त केरु पुछे ई कोन्हे त ॾिसो मास्तर चंद्र केॾी मज़ेदार ॻाल्हि थो करे हो अकुलवारा बहाराए हलिया विया इश्क जे पिड़ मां चंद्र हूंदा सभई सियाणा त मस्ताना किथां मिलंदा हो सॼी दुनिया चमन हूंदी त ॿेली वीराना किथां मिलंदा हुजनि दुनिया में पंहिंजा परावा बि सजण दुश्मन चए तो पंहिंजा बि हुजनि त परावा बि हुजनि दुनिया में पंहिंजा परावा बि सजन दुश्मन अगर हूंदा सभई पंहिंजा त ॿेली बेगाना किथां मिलंदा सॼी दुनिया चमन हूंदी त वीराना किथां मिलंदा हो सदा पीअंदा रहनि हो ॿेली प्रेम जा प्याला पीअण वारा हो न पीअंदा मैं मोहब्बत जी अरे त मैं खाना किथां मिलंदा सॼी दुनिया चमन हूंदी त वीराना किथां मिलंदा मास्टर चंद्र त ज़बरदस्त शाइर बि हो गायक बि हो तव्हांखे शायदि ख़बर हुजे न हुजे ॿुधाइनि मां मास्तर चंद्र ते वंदन शो कंदो आहियां 3 कलाक सांदे मास्तर चंद्र खां सवाइ तव्हांखे ॿियो को बि गीत ॿुधण में कोन ईंदो वंदन शो अॼु जी शाम मास्तर चंद्र जे हवाले जे टाइटल जे अंदरि शीर्षक में मां इहो शो हमेशह कंदो रहंदो आहियां इन करे चंद्र जी त जे ॿुधाइण विया त सॼी राति निकिरी वञे उनजो त गायकीअ में उनजे शेरनि में उहा ताक़त आहे जो अॼुकल्ह जो कॉमन माण्हू छो जो शाह लतीफ़ खे सम्झणु थोरो ॾुखियो आहे शाह लतीफ़ खे सम्झणु मां चवां उमिरि ओठी मुंहिंजा थी अबाणा अणजाण बिठ मिठो थी बायड़ा मुंहिंजा बाउण संदा बाण हिते वलर वारी केतिरा ॿिया वहन मंझि वठां हिते असी खाऊं पेरूं पट जा ऐं तो वटि सोनी खाण इन सोन कमिया जी न थई मूंखे काण तूं भाउ हक़ीक़त में मूंखे भेण करे तूं ॼाण अड़े भलो तूं पंहिंजो सुञाण भेण रखी छो थई पंध में शाह लतीफ़ खे सम्झणु थोरो ॾुखियो ज़रूरु आहे जंहिं सिंधी पढ़ी हूंदी जंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाई वेंदी हूंदी जंहिंजे घर में सिंधीअ जो वाइफ हूंदो उनखे इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झ में ईंदी न त चंद्र त ईज़ी आहे उनखे त केरु बि सम्झे उनजी त पंहिंजी मस्ती आहे मौज आहे वरी कॾहिं हाणे मां हिकिड़ो असांखे फरमाइश थी आई आहे त गीत त अञा बि जाम आहिनि अञा हिन खां पोइ मुंहिंजो वीचारु आहे तव्हांखे शहनाज़ जे पारां हिकिड़ो ॿियो गीत आहे फिल्म प्यार करे ॾिस ज़बरदस्त गीत ॻाए ऐं उहो गीत ॻाइणु भई मां ईअं चवंदुसि त हर कंहिं गायक कलाकार जो कमु कोन्हे ॾाढो ई शहनाज़ मस्तु थी ॻाए उहो अॻियां हली तव्हांखे ॿुधाईंदासीं त हाणे मां पंहिंजे भगत कंवरराम जो मिठड़ो आवाज़ ऑल इंडिया रेडियो ते सदाईं ॿुधंदासीं मुंहिंजो हर प्रोग्राम शुरू थींदो भगत कंवरराम जे मिठड़े आवाज़ खां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां इहो भगत कंवरराम जो गीत आपदा परवीन बि ॻायो आहे ऐं असांजा हितां जा जेके कलाकार आहिनि श्री मुरली भावनाणी उहे इन गीत ते अव्हांजे साम्हूं भगत पेश कंदा ऐं शहनाज़ तव्हांजे साम्हूं इहो गीत कंदी कंवरराम जो कीअं रिझायां तोखे कीअं परचायां शहनाज़ शेख हो
हिते वेठल हाज़िरीन मूंखे माफ़ कंदा जो मां ही मैडम शहनाज जो आवाज़ ॿुधी ऐं मिस्टर भोजवाणी जो मुरली भोजवाणीअ जी नृत्य ॾिसी करे मां पाण खे रोके न सघियो आहियां ऐं बिना इजाज़त जे माइक जे मथां अची हथु रखियो आहे। मां तव्हां खां माफ़ी वठणु चाहींदुसि। इन जे आवाज़ खे मैडम शहनाज जे आवाज़ खे घणनि गुलनि सां स्वागत कयो, घणनि नोटनि सां पंहिंजे भावना सां नोट बि हिकु क़िस्म जा स्वागत जो रूप आहिनि। मां हिननि जो स्वागत ॿिनि चइनि लाइनुनि सां कंदुसि जेका मूं हाणे ठाहियूं आहिनि। वी वेलकम टू मैडम शहनाज। असां मैडम शहनाज जो स्वागत था कयूं। मैडम शहनाज बुलंद आहे जिन जी आवाज़, मधुर आहे जिन जी आवाज़, बुलंद आहे जिन जी परवाज़, ख़ुशि रहंदा आहिनि हमेशह कल हो या आज, ख़ुशि रहंदा हमेशह कल हुजे या आज, जेके हलाईंदा सिंधत जो जहाज़ उहे आहिनि असांजा मैडम शहनाज। नसीम। वी आल्सो वेलकम टू मैडम नसीम, जिनको पसंद है गरम हलीम उसके ऊपर खाते हैं वो ठंडी आइसक्रीम, जिनको पसंद है बेरी नसीम वो है हमारे मैडम नसीम। वी आल्सो वेलकम टू शेख मोहम्मद जो करते हैं हमारे सिंधत की खिदमत, जिन इसी बात में नहीं कोई शद नहीं कोई मद, शद और मद मीन्स नो डाउट अबाउट इट, नहीं कोई शद नहीं कोई मद, वो हमारे मिस्टर मोहम्मद। असां स्वागत था कयूं मिस्टर, माफ़ कजो मां सिर्फ़ु लफ़्ज़नि जो स्वागत थो कयां ऐं नोटनि सां या गुलनि जो मां गुलदस्तो खणी कोन आयो आहियां। अच्छा, असीं स्वागत था कयूं मिस्टर रोशन, जिन सां मिली करे सभिनी जो ख़ुशि थी वियो मन, जेको बि शेकन करे थी वञे पर्सन, जिन जी गायकी आहे टनाटन, उहे आहिनि मिस्टर रोशन। हाणे असांजो मिस्टर मज़हर, जिनको किसी का नहीं है डर, जिनको किसी का नहीं है डर, गायकी में उड़ती चिड़िया के काट लेते हैं पर और हारमोनियम पे शीशे पे तोड़ देते हैं पत्थर, वो हमारे मिस्टर मज़हर। वैसे मैं टाइम नहीं दूंगा, बिना इजाज़त के आया हूँ और थैंक यू वेरी मच सर। माफ करिएगा, मैं अपने आप को रोक नहीं सका। थैंक यू। तव्हां वॾी शख्स खे भुलिजी आहे, मिस्टर हरीश अगनानी। हिन प्रोग्राम हुननि खे सॾु कयो 2 मिंट, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे हरीश अगनानी खे सॾु कयो ऐं तव्हां हुननि जे लाइ बि कुझु लफ़्ज़ चओ। वी आल्सो वेलकम टू मिस्टर हरेश। वो असांजे सिंधियत जा हिकदमि शिदाई आहिनि, शिदाई चइबो आहे शौक़ीन खे या उनजा आशिक़ या उनजा मिस्टर हरेश। मुखड़ा है गोरा और काले हैं केश, चश्मा है चश्मों पर सजे हुए हैं केश, बैठे हैं हमारे साथ तो लगते हैं विशेष, जेब में रहती है केशी के, आते हैं सबसे प्रेम से वो पेश, वो हमारे मिस्टर हरेश। थैंक यू। माफ़ कजो, असांजी सिंधियत जेका आहे, सिंधियत पूरी सिंधी ख़ालिस माना प्योर ख़ालिस सिंधी न रही आहे। भले मूं सिंधी यूनिवर्सिटी मां, सिंधी यूनिवर्सिटी हैदराबाद मां मूं पंहिंजी SSC कई आहे, पर सिंधी ॻाल्हाइणु अॼुकल्ह तमामु थोरो ॾुखियो आहे। असीं अंग्रेज़ी ऐं ॿियूं भाषाऊं सवलाई सां ॻाल्हाए था वञूं पिया, पर सिंधियत में सुठे नमूने सिंधी जेके ही ॻाल्हाए रहिया आहिनि, उहो घणनि असांजे जेका नंढी टही आहे घणनि खां त बाक़ाइदे मथे ई हली थी वञे, छाकाणि त उमर मारी या वग़ैरह जेके विझनि पहिरियों शुरूआति करे असांखे किसो ॿुधायो त हुन में असांखे सेंट्रल आइडिया अची थी वञे, पर जेको आहे हिकदमि जिन डीप में पढ़ियो आहे या जिन कयो उहा थोरी ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं सिंध ते जेके बि लोकल लैंग्वेज आहिनि, भले मराठी हुजनि गुजराती हुजनि, उन्हनि जो ॾुखिया माफ़ कजो साईं, टाइम वधो था। दोस्तों, आवाज़ जो तॾहिं मज़ो आहे जॾहिं साज़ आहिनि। साज़ ऐं आवाज़ जो पाण में मेलाप आहे। चङी देरि खां असां तव्हांजो मनोरंजन करे रहिया आहियूं। असां पंहिंजो परिचय त ॾींदा पिया वञूं हर हिकु कलाकार खे, पर मां वॼाईंदड़नि जो परिचय तव्हांखे न ॾिनो आहे, उहो ॾियणु तमामु ज़रूरी आहे। मां मिंट में पूरो कंदुसि। शुरूआति हितां थो कयां त ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा मोहम्मद शेख, जेको हिननि ॿिन्ही शहनाज़ ऐं नसीम जो पिता साहिबु आहे। 1966 खां वठी मूंसां ॻंढियल आहे। 1996 में जॾहिं मां हिंदी फील्ड में हूंदो हुउसि, हिन जो भाउ हूंदो हो, उहो मोहम्मद रफ़ी जी आवाज़ में तमामु सुठो असीं रफ़ी नाइट, किशोर कुमार नाइट, इहे म्यूज़िकल नाइट्स घणियूं कंदा हुआसीं। उन टाइम में मां सिर्फ़ु अनाउंसर कम मिमिक्री आर्टिस्ट हूंदो हुउसि, मां ॻाईंदो घटि हुउसि सिर्फ़ु रेडियो ते। त मोहम्मद शेख सां तॾहिं खां नातो आहे, अॼु ॾींहं ताईं निभाईंदा अचूं था।
अॼु तॾहिं कुंवारो हो, अॼु शादी कई, ॿार थी विया, अॼु उनजा ॿार असां तव्हांजे साम्हूं पिया ॻाइनि। तंहिंखां पोइ मिस्टर हाशम भाई लांगा, तबला प्लेयर। हाशम भाई खे मां वञी ॻोल्हे लधो थ्रू मोहम्मद भाई जी। हालांकि मां जंहिं कोर्ट में वकालत कंदो आहियां, मूंसां गॾु उते हिन कोर्ट में मुलाज़िम आहे, ऐं उते मूंखे ख़बर कोन्हे त भई हीउ को एतिरो सुठो तबला प्लेयर क्लासिकल बि ॼाणे। ऐं ॿियो असांजो हे साथी हारून मीर, ही जेके ॿई कलाकार आहिनि टई, इन्हनि जो छा आहे, घरानो ई ईअं आहे भई इहे वॼाईंदा ई रहंदा आहिनि, ॻाईंदा रहंदा आहिनि, वॼाइण ॻाइण इन्हनि जो हिकिड़ो वारसो मिलियल आहे हिननि खे। इहो वारसो हर कंहिंखे न मिलंदो आहे। असांखे जीअं मूंखे मुंहिंजी माउ वटां वारसो मिलियो, मां 6 साल जो दोस्त तॾहिं इहो ॻाईंदो हुउसि, पटन ते वसनि था उमिरि से अबाणा कचा कर कखनि जा पखनि जा पुराण, 6-7 साल जी एज में भगत कंवरराम साहिब जी डेवरी साहिब ते। त हिननि जो घरानो इहो आहे। त इन करे छा आहे, जेको असांखे तव्हांखे जेका अॼु मौज अचे पई न, उन जो हिकिड़ो कारण आहे त ही सिंधी ठेको कलामनि सां गॾु खपे, सिंधी ठेको वॼाइण। उहो वॼाइण वारा तमामु हिंदुस्तान में घटि अथव, ऐं उन में कच्छ जे अंदरि असां वटि अहिड़ा 4-5 साथी आहिनि जेके सिंधी ठेको बराबरि वॼाए सघंदा आहिनि, ऐं सिंधी कलामनि सां गॾु काफ़ियुनि सां गॾु उहे ॻाए सघनि, जेको असांखे सिंध में मिलंदो आहे। उनखां पोइ ॿियो जेको असांजे लोक संगीत में जेका वॾे में वॾी ॻाल्हि हूंदी आहे, छो जो को बि लोक संगीत जेको हूंदो आहे उन में तव्हां जेकॾहिं GPTL ते प्रोग्राम ॾिसंदा हूंदा, उते जेके सिंध जा अॼु बि कलाकार अचनि था, माई भाॻीअ खे ॿुधंदा हूंदा, मोहम्मद जुमन खे ॿुधंदा हूंदा, मोहम्मद यूसुफ खे ॿुधंदा हूंदा, अब्दुल्ला पंवर खे ॿुधंदा हूंदा, या झीवणी बाईअ जा कलाम ॿुधंदा, उन्हनि सां गॾु जेके वॼाइण वारा हूंदा आहिनि, उन्हनि में मेन म्यूज़िक साइड मां बैंजो हूंदो अथव, इलेक्ट्रिक बैंजो। छो जो इलेक्ट्रिक बैंजो खां सवाइ काफ़ी ऐं कलामनि जी मौज तव्हांखे बिल्कुलु न ईंदी। ऐं अॼु बैंजो ते आहे असांजो साथी रमणी परमार, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। मूंसां गॾु गुज़िरियल साल हिनखे दुबई बि घुमाए आयोमांसि, उते इंडिया क्लब में प्रोग्राम होसि, तमामु मौज वठाई हुते। उनखां पोइ असांजो साथी जिग्नेश जोशी जेको कीबोर्ड प्लेयर आहे, हे असां सां परमानेंट हलंदो आहे, वॼाईंदो आहे। भले जोशी सरनेम अथसि, पर छाकाणि सालनि खां वॼाए पियो। असां ईअं ग्रुप में ई वेंदा आहियूं, तॾहिं असांजो ग्रुप ॼमियल आहे। असां ईअं महीनो खनि महिनत करे पोइ तव्हां वटि आया आहियूं, माना महिनत खां सवाइ होमवर्क खां सवाइ असां स्टेज ते वेंदा ई न आहियूं। त हे हमारा मूंसां गॾु जॾहिं गुज़िरियल साल 2008 में असां हांगकांग वियासीं, तॾहिं हांगकांग में हिनखे वठी वियो हुउसि। गुज़िरियल साल दुबई मूंसां गॾु हो, मूंसां गॾु ॿिया प्रोग्राम चङा कया अथई जिग्नेश जोशी। त इन्हनि जो परिचय ॾियणु तमामु ज़रूरी हो दोस्तो। हाणे हिकिड़ो दुएट असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, छो जो कलाकारनि जो परिचय ॾियणु ज़रूरी। दुएट माना मां ऐं नसीम आ जाओ मैदान में। अच्छा, इहो दो गानो असांखे फरमाइश थी हुई, हितां जे कंहिं साथीअ चयो इहो गानो ज़रूरु तयारु कजो। त इहो कलाम सिंध में काफ़ी ॻायो वियो आहे, मशहूरु आहे, पर असां जंहिं हिसाब सां हिते दुएट जे नमूने पेश था कयूं, उहो पहिरियों दफ़ो था कयूं। असां इहो हिकिड़ो प्रयोग था कयूं, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। हा, सुर दे दो।
दवा कान थींदी मुझे दर्द दी हकीम खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी हकीम खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी त कहिड़े मर्ज़ जो बीमार दवा तुंहिंजो दवा तुंहिंजो हकीमन खे बेकार हकीमन खे बेकार Thank you. चवंदा आहिनि त सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू सुहिणा लखनि में इहो
उस्ताद बुखारी जो आहिनि, हाँ, अफजल सोलंकी, वो कलाम है तव्हांजे साम्हूं पेश कंदो। मज़हर मुतवा, सिंधी टोपी, छा छा असांजा वेस आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो त सिंधी माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में, सिंधी माण्हू लखनि में बीठो हूंदो त पधरो। तव्हांखे हिकिड़ो मज़ेदार किस्सो ॿुधायां, मास्टर चंद्र ॿुधाईंदो आहे कॾहिं कॾहिं, जंहिं कैसेट में ॿुधी हूंदी। हिकिड़ो दफ़ो शिव ऐं पार्वती वेठा मथे हिमालय ते, त हिकिड़ो सिंधी हो तप करणु वियो, ॿुधो मज़ो ईंदो ॾाढो, तप करणु वियो, पूॼा कई शंकर जी। त पार्वती चयो शंकर खे, अबाई सिंधी वेठो आहे, केतिरनि ॾींहंनि खां तुंहिंजो तप ऐं पूॼा वेठो करे, हिनखे कोई वरदान ॾे। शंकर पार्वती खे चयो तोखे ख़बर कोन्हे सिंधी अथई। चवंदा आहिनि उहो सिंधियुनि में पाण चवणी आहे न त मर्द त फॾो न त जॾो, हिनखे कोई अहिड़ो वरदान मूंखां घुरी वरिते ऐं मां ॾेई विधो त पोइ वरी ॾाढो तकलीफ़ थी पवंदी। पर उहो चवंदा आहिनि भई ज़ाल जे अॻियां कंहिंजी कोन हलंदी आहे, सो भॻवानु शंकर जी बि कोन हली, नेठि दर्शन ॾिनई सिंधीअ खे, चई बाबा गुर मां तोते प्रसन्न थियो आहियां भोलेनाथ। चई बाबा मां त हाणे ग़रीब आहियां, जेको मूंखे ॾींदे मूंखे मंज़ूर आहे। चई तथास्तु, तूं जेको घुरंदे तोखे मिलंदो, पर तुंहिंजे पाड़े वारे खे डबल मिलंदो। सिंधीअ मन में वीचार कयो, पाड़े वारे खे डबल मिलंदो, इहा त तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, पर हाणे छा करे वीचारो। चई शंकर भॻवान भले मां बि तोसां ॾिस कीअं थो पुॼां। आयो घर, सो पहिरें ॾींहुं खणी अगरबत्ती ऐं पूॼा वेठो करे। चई शंकर भॻवान मूंखे ॾे 5000, त पाड़े वारे खे मिलिया 10,000। वरी ॿियो ॾींहुं थियो, चई शंकर भॻवान मूंखे हिकिड़ो बंगलो ॾे, त पाड़े वारे खे 2 बंगला मिलिया। हे सिंधी अंदर में खामे। चई त शंकर भॻवान तो मूंसां वेल कयो, ठीकु आहे। सो तंग थी हिकिड़े जी चई हे शंकर भॻवान मुंहिंजी हिकिड़ी अखि चट, पाड़े वारे जी 2 चट। वरी अॻियां हलियो, चई हे भॻवान मुंहिंजी हिकिड़ी ॿांह चट, त पाड़े वारे जी 2 चट। चई हे भॻवान मुंहिंजी हिकिड़ी टंग चट, त पाड़े वारे जी 2 टंगूं। हणी वीचारी सत्यानाश करे शंकर पार्वती खे चई शंकर चई ॾिसी थी सिंधीअ जा कम। चई इन्हनि खे कहिड़ो बि वरदान ॾींदासीं, ही असांखां घणो अॻियां आहिनि, ही कंहिंसां बि पुॼी वञनि। त सिंधी माण्हू किथे बि हुजे, पोशाक में पधरो तव्हांजे साम्हूं कलाम पेश करे थो। मज़हर मुतवा हिकिड़ी ज़ोरदार ताली थी वञे। सिंधी सबाजड़ा लाला, ओ सिंधी सबाजड़ा हिन मथे जा मोर, सोनी कलंगी पाए आया तब नाही दिन जो जोड़। ओ अफजल कभी तो जैसे आया जीरोला, ओ सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू, ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू, ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू, ओ ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। रख पते पुकार भलो मियां, रख
कबीरा लखन में सुहिणा सिंधी माण्हू कबीरा लखन में सुहिणा कंद गुण थिया क़ौम खां आहे को अड़बंगी जेको मां ऐं मुर्शिद खे मञे अदब हया जा आहिनि खज़ाना ओ अदब हया जा आहिनि खज़ाना भलो मियां अदब हया जा आहिनि खज़ाना सुहिणा माण्हू सिंधी माण्हू कबीरा लखन में सुहिणा माण्हू सिंधी माण्हू कबीरा लखन में खे आहे प्यार सिंधियुनि सां अफ़ज़ल खे आहे प्यार सिंधियुनि सां भलो मियां अफ़ज़ल खे आहे प्यार सिंधियुनि सां करे यार ओ सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू कबीरा लखन में सुहिणा माण्हू 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 सिंधी माण्हू कबीरा लखन में दोस्तों हाणे हिकिड़ी अहिड़ी फरमाइश आई आहे जे उनखे मां पूरो न कंदुसि त पोइ घर वेंदुसि त ख़ैरु कोन्हे मुंहिंजी जोड़ वेठी आहे हिते प्रोग्राम में ऐं उन चिठी लिखी मोकिलियईं इहो गानो ज़रूरु ॿुधाइजो न ॿुधाईंदा त पोइ घर हलिजो हाणे उहो गानो जे तव्हांखे न ॿुधाईंदुसि त पोइ मज़ो मूंखे बि न ईंदो गीत आहे त हिकिड़ो मर्द आहे वीचारो रोज़ पियो मार खाए जोए जी सो हिकिड़े ॾींहुं सम्झो अॼु मां मार खाधी आहे ऐं पोइ मां अचां थो ऐं छा थो कयां ऐं उहो तव्हांजे साम्हूं गीत पेश आहे हाणे उहो कीअं थो पाड़े वारनि खे सॾु करे छा मुंहिंजी ज़ाल हिते वेठी आहे हाणे ऊंधाया ॾिसण कोन थी अचे आहे कद जी छोटी सिंधीअ में चवंदा आहिनि न बिंदरो ॿधे संदरो त भॻवान बि न पुॼे त हाणे भॻवानु बिंदरे सां न पुॼे त मां थोरी पुॼी सघंदुसि उहो चवंदा आहिनि न त मुंहिंजी ज़ाल जा कमाल खाए माल करे ताल तिरक ताल चए दाल न वणे बणी खाल करे हाल थी बेहाल चले चाल मारे छाल चए दाल न वणे
मुंहिंजी ज़ाल दिल जी खोटी कद जी छोटी बदन जी मोटी खणे सौटी हणे लोटी कॾहिं रोटी की न करे पटे अम्मा जी थी चोटी नोचे मुंहिंजी बोटी बोटी नोचे मुंहिंजी बोटी बोटी कॾहिं रोटी की न करे मुंहिंजी ज़ाल आहे काणी त बि मां चवांसि राणी मुंहिंजी ज़ाल आहे काणी त बि मां चवांसि राणी चए छाजी तुंहिंजी राणी मां करण वॼां गॾिजाणी हली पेके मूंखे छॾे करे नखरा हज़ार चए चूड़ा आहिनि चार दिलदार मुंहिंजा यार मूंखे हार वठी ॾे घुमे शहर ऐं बाज़ार सदा हलण खां लाचार ॼणे ॿार मथां ॿार मां थी पियो आहियां बेज़ार मुंहिंजा यार अॻियां अलाए छा थींदो त घणो करे इहो गीत जॾहिं मां ॻाईंदो आहियां त कपिड़ा मुंहिंजा फाटल हूंदा आहिनि स्टेज ते वार बिगाड़े पोइ ईंदो आहियां पर अॼु उहो मौक़ो कोन्हे छो जो ओचितो फरमाइश थी आहे अचो झुको अचो अचो पड़वारा रोज़ तो खातो मार ज़ाल जी रोज़ तो खातो अचो अचो पड़वारा रोज़ तो खातो मार ज़ाल जी रोज़ तो खातो मार ज़ाल जी दुखो दुखो तविहाण पड़वारा अचो अचो तविहाण पड़वारा अचो अचो पड़वारा दुखो दुखो पड़वारा अचो अची सो मसी को दुखी भजो अचो अचो पड़वारा रोज़ तो खातो मार ज़ाल जी चुपचाप सुमा मां चुपचाप सुमा मां चुपचाप सुमा ए पड़वारा मां चुपचाप सुमा कॾे थी विलत फूल को हिकिड़ो देखी फूल को हिकिड़ो फुलको हिकिड़ो फुलको विलत फूल को हिकिड़ो ॾिए थी सौटी हणी वरी पेट कॾे थी पाणी थी पाए सोरा फुलका सोरा फुलका मां बुखो तो सुमा है पड़वारा मां बुखो तो सुमा मां बुखियो तो सुमा मां बुखियो तो सुमा मां बुखियो तो सुमा है पड़वारा मां बुखो तो सुमा
खां पोइ मार पुठीअ ते सौंपनि जा सिंगार पुठीअ ते रोज़ खां पोइ मार न पढ़ नींद रोज़ खां पोइ मार पुठीअ ते सौंपनि जा सिंगार पुठीअ ते लोचंडीअ मां फाथो आया लोचंडीअ मां फाथो आया जान छॾायो हाणे परवर जान छॾायो जान छॾायो जान छॾायो जान छॾायो परवर जान छॾायो अचो अचो परवर रोज़ खां पियो मर लगी डुको डुको तमी हाण परवर डुको डुको तमी हाण परवर अचो अचो परवर डुको डुको परवर अचो अची ॾिसो ॾिसी डुको डुकी हट हट ऐं ॿिया कलाकार बि आहिनि ऐं हाणे तव्हांखे जेको गीत ॿुधाईंदासीं शहनाज शेख फिल्म थो प्यार करे ॾिस इहो गीत रिचा शर्मा जो ॻायल आहे नान सिंधी आहे पंजाबी कलाकार इन गीत जो जेको उनवान आहे तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदव ऐं इहो गीत ॾाढो ॾुखियो आहे उनखे प्रिपेयर करणु पर असां उनखे ॾाढी सुठी कोशिशि कई आहे इन में हिकिड़ो ढाबो आहे इन जो छो जो कंसेप्ट तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हांखे ॿुधण में वधीक मज़ो ईंदो कंसेप्ट इहो आहे कल्पना इहा आहे त हिकिड़ो ढाबो आहे उते जेके राजस्थानी बंजारा हूंदा आहिनि पोइ उहे उते वेंदा आहिनि पोइ ढोलक तबलो ऐं हारमोनियम ऐं खंजरी ऐं सभु खणी वॼंदा आहिनि पोइ उन में हिकु उन्हनि जी लेडी हूंदी आहे जेका उहा डांस कंदी आहे ऐं अॻियां माण्हू वेठा हूंदा आहिनि ढाबे ते जीअं खाईंदा पीअंदा आहिनि सभु अहिड़े हिसाब सां हिकिड़ो ढाबे जो गीत आहे तो वो गीत फिल्म प्यार करे ॾिस तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे शहनाज शेख ॿुधंदा तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदव चल रिचा शर्मा और आबिदा परवीन मेरी मोस्ट ऑफ फेवरेट सिंगर है तो उनके सॉन्ग में काफ़ी ज़्यादा चूज़ करती हूँ गाने के लिए और बहुत खुशी हुई मुझे कि रिचा शर्मा जी ने सिंधी सॉन्ग भी इंडियन गाया है तो मैं आपके सामने पेश कर रही हूँ
रोशनी मैंने दिया है, कैसा मोहब्बत करे। जे कहास भी दिया है, जे कहास भी दिया है, रब जी इबादत करे। रोशनी मैंने दिया है, कैसा मोहब्बत करे। जे कदम वधाए वठई त पुठियां मुड़ी न ॾिस। जे प्यार जी सौगात खपई दिल भर त कैसा दिल लगाए ॾिस। प्यार आयो रब जी नेमत, प्यार करण वारे खे जुदा न कर। जे समझणी अथई खुदा जी खुदाई त पहले प्यार करे ॾिस। आखिर में बिनी भेनरुनि खे त असां तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। हींअर हिकिड़ो नंढड़ो ब्रेक आहे, छो जो जेको तव्हांजे इनाम जेके तव्हांखे कढंदा अॼु गोवा वञण जा, ॾिसो कंहिंजो थो लॻे कोई ईअं आहे छा?
ईअं न अच्छा ॾिसो कंहिं नसीब थो खुले माइक मां हिननि खे ॾियां थो पोइ तव्हांखे हिकिड़ो कलाम आहे ऐं पोइ हिननि ॿिनी भेनरुनि खे करे अंत कंदासीं। हाणे जंहिंजो तव्हां सभिनी खे बेसब्री सां इंतज़ारु हो गोवा ट्रिप जो, सो मां हुन लाइ मिस्टर कमल वज़ीरानी खे स्टेज ते घुराइण जी इजाज़त वठंदसि सर खां। प्लीज़ सर तव्हां स्टेज ते अची वञो। मिस्टर कमल वज़ीरानी। कमल वज़ीरानी सर खे मां रिक्वेस्ट थो कयां उहा मंच ते अचनि। गोवा ट्रिप जो जेको लकी ड्रॉ हो उहो हाणे असां कढी रहिया आहियूं। ॾिसूं था हुन में कंहिंजो नंबर अची रहियो आहे। जीअं ई लकी ड्रॉ निकिरंदो 10 सेकंड्स ताईं असां वेट कंदासीं। 10 सेकंड्स ताईं तव्हांखे फटाफट स्टेज ते अचिणो आहे, न त नेक्स्ट नालो निकिरी वेंदो। 10 सेकंड से वेट थींदो, उन खां पोइ ऑडियंस जी पुठियां लाइट चालू कई वञे। पीछे बैकलाइट ऑन कीजिए प्लीज। सभिनीनि पंहिंजो कूपन विधो आहे न जे अंदरि? कंहिंजो रहियल हुजे त प्लीज अंदर कूपन विझी छॾियो। स्टार्ट कयूं असां? जी सर। शुरू करे स्टॉप करे वो यहाँ कुछ चढ़ना चाहिए। सुजाग सिंधी समिति पारां रखियल प्रोग्राम सुर सिंध जा कलाकार कच्छ जा लकी ड्रॉ शुरू था कयूं। चित्रा पकड़ जोरदार ताड़ी दी वञनि। VIP seat number F32। VIP seat number F32 32 F32। जोरदार ताड़ियूं। ये आहिनि असांजा लकी ड्रॉ विनर। F32 हितेश माखीजानी सर। जोरदार ताड़ियूं उन्हनि खे मिली रही आहे। गोवा ट्रिप 3 रातियूं 4 ॾींहं 3 nights 4 days। कपल 3 nights 4 days। Congratulations sir। Congratulations sir। Thank you sir, thank you so much। हाणे असां पंहिंजो प्रोग्राम अॻिते वधायूं था। थैंक यू सर। हेलो आ जाओ दोस्तों। हाणे ॾिसूं था बड़ौदा वासियुनि में केतिरो दम आहे ऐं असांजे हिननि ॿिनि भेनरुनि जे ॻाइण में केतिरो दम आहे। हीअ तेसि ताईं ॻाईंदियूं जेसि ताईं तव्हांजा पेर थिरकंदा। समय जी तक़ाज़ा त आहे, चवंदा आहिनि महफ़िल हमेशह मतल छॾे ॾिजे, महफ़िल हमेशह प्यासी छॾे ॾिजे। त छो जो असां कुझु अधूरा छॾे वेंदासीं त वरी पूर करे लाइ वरी ॿियो दफ़ो ईंदासीं बड़ौदा। त इन करे हाणे मां इनवाइट थो कयां शहनाज़ ऐं नसीम तव्हांजे साम्हूं जेके आइटम पेश कंदियूं उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ी थी वञे। पहिरां ॾींहुं चइबो आहे हिनखे, तव्हां ॿुधाईंदव मज़ो अथव जी। फर्स्ट एक सॉन्ग गाना चाहती हूँ मैं जो मेरा फेवरेट है और मतलब सिंधी लोगों को नहीं, ये सॉन्ग पूरी दुनिया में फेमस है। तो पहले ये सॉन्ग मिलूंगी A15 थोड़ा सा ही, उसके बाद मेरा और मेरी दीदी पूरी जो पैरोडी है डांस की। खैर ये सॉन्ग भी डांस का ही है, जिसको भी आना चाहे
और देखते हैं वही बड़ोड़ा की ऑडियंस में कितना दम है, हमारे सामने नाच सकते हैं कि नहीं।
फोन कया वो जदी फोन कया वो जो नंबर न लगे मोबाइल पे देखा मिया मिस कॉल कपे कल तू फोन कई ये के गेल खई वो जो मोबाइल का छड़े के गई हेलो 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 वो जदी फोन कया तो जो बदल बोला तो मोर तेरी आई चाल भला आए कटादी ओ आए कटादी कल बार गया मुझ पर बार के खातर मकरू शेर नवानी वो शेर नवानी दुलार में अंग गए पर बार के खातर मकरू शेर नवानी वो शेर नवानी तो किसी अचानक मुझ नजर पई सुनसान हतनमा अल्लाह दिल वही तो किसी अचानक मुझ नजर पई सुनसान हतनमा अल्लाह दिल वही तो जो बदल वगोला तुझ मोर जरी आचार भला आए कटानी वो आए कटानी तुझ पाए गया मुझ पर बार तुझे खातर मकरू शेर नवादी वो शेर नवादी वो शादी चाहिए दिए बदी तनिहारे बना पई हथ नमा आगे चल क्या पाए तुम्हारे लुटोगी चले अगे नमा वो होना सा हो गया तो चला गया उस फूल चमक मजबूर आया यार महार का ढूंढ पईगा तद करदा कई खुला तुम्हारा महार का ढूंढ पईगा शादी चाहिए दिए बदी तनिहारे बना पई हथ नमा आगे चल क्या पाए अगे लुटोगी चले अगे तो होना सा हो गया तो चला गया उस फूल चमक मजबूर आया यार महार का ढूंढ पईगा तद करदा कई खुला तुम्हारा महार का ढूंढ पईगा
पेश करें। हिकड़ी ताड़ी हिन असांजे यार हारून मीर लाइ थी वञे जे ढोल अहिड़ो मस्तु वॼायो सभिनी नचा छॾे। हा हा बग़ैर साउंड जे आवाज़ पहुचायो थी तव्हां सां पसीनो अची वियो अथसि। हलो हलो सुजाग सिंधी समिति बड़ौदा तव्हां सभिनी जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहे। चीफ गेस्ट ऑफ ऑनर्स, स्पॉन्सर्स, कलाकारनि ऐं सभिनी हल दर्शकनि ऐं असांजे प्रोग्राम जी मीडिया पार्टनर GTPL सिंधी टीवीअ जा शुक्रगुज़ार आहियूं। उमेद त ईंदड़ प्रोग्रामनि में पिणु इन क़िस्म जो साथ सहकार मिलंदो रहंदो। इन आशा सां जय झूलेलाल, शुभ रात्रि, सदाई गॾु। थैंक यू। ठीकु आहे। हेलो। रोशनी तारन जी चादर ते चमके थी, रोशनी तारन जी चादर ते चमके थी, खुशबू गुलन जे बाग में महके थी, खुशबू गुलन जे बाग में महके थी। दुनिया गोले थी जेके खुशी के, दुनिया गोले थी जेके खुशी के, वो खुशी असांखे हिते मिली आहे, वो खुशी असांखे हिते मिली आहे। सुजाग सिंधी समिति पारां रखियल प्रोग्राम सुर सिंध जा कलाकार कच्छ जा जी सुरन ऐं साज सजण शाम
में तव्हां सिंधियुनि खे महसूस थियो हूंदो कहते ही असांखे सिंध सजायो आहे। अॻियां बि अहिड़ी तरह साथ ॾेई पंहिंजी सिंधी ॿोली ऐं संस्कृति खे बचाइण जी कोशिश करे सिंधी हुअण जो फ़ख्र महसूस कंदासीं। हिन उम्मीद सां मां एंकर अमित त्रिलोक चंदानी ऐं मां चित्रा गिरवानी तव्हां खां मोकिलायूं था। ऐं सभिनी खां स्पेशल थैंक्स असांजे गेस्ट खे ऐं असांजे स्पॉन्सर्स खे जिन हिते आया असांखे कीमती समय ॾिनो ऐं फाइनेंशियली ऐं मेंटली ऐं फिजिकली असांखे फुल सपोर्ट कयो। थैंक्स अ लॉट। ॿिए दफ़े ज़रूरु हिन फंक्शन में तव्हां सां हिते ई मुलाक़ात थी। थैंक यू सो मच।